अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे बेतरतीब ज़िंदगियूं। मौज़ू कहाणियूं। कहाणीकार मुख्तियार चन्नू। छपाईंदड़ चांड्रो की पब्लिकेशन, वाही बांधी, सिंध। छापो पहिरियों दिसंबर 2025 ईस्वी। किस्त 13। कहाणी बेतरतीब ज़िंदगियूं। मूं हिकु भेरो ॿीहर ओसीअड़े में घूरींदड़ नेणनि में निहारियो। वॾनि शीशनि में ढकियल अखियूं, घुंझल चहिरो, अछा बर्फ़ जहिड़ा वार जेके हवा जे झूटे सां हेठि मथे थी रहिया हुआ। ॿिनि लठियुनि जे विच में वक़्त सां झेड़ींदे थकिजी अज़ल ॾांहुं वरण जे ओसीअड़े में हिकु झूर औरताणो जिस्म, पेरनि में चपल, चहिरे ते नाउमीदीअ जूं रेखाऊं ईअं भांइजी रहियो हो त वक़्त जे हिन वजूद ते वार करे हिन खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। उहो साबिया जे सफ़र में ॼण पंहिंजी सुञाणप विञाए वेठी हुजे। उहो सवालिया नज़रुनि सां निहारींदे सुञाण जी कोशिशि करे रही हुई। केरु आहीं पुट? मूं पंहिंजे नेणनि खे झुकाए छॾियो। हवा जो हिकु तेज़ झूटो असां ॿिन्हिनि खे छुहंदे गुज़री वियो। मूं पंहिंजी कमीज़ जा बटण बंदि करे छॾिया। तव्हां नानी सफ़ूरा आहियो न? वो अञा बि वेझो थी सुञाण जी कोशिशि करे थी। अबा, हिकु त अॻे ई पोढ़ाइप, ॿियो नज़र जी कमज़ोरी। मूं त तोखे कोन सुञातो, तूं पाण ई खणी ॿुधाए। हिन जी आवाज़ में सालनि जी सिक समायल हुई। मूं आसमान ॾांहुं निहारियो। सिज में ककरनि जी रांदि जारी हुई। मां पंहिंजो पाण खे जवाब लाइ तयारु करे रहियो हुयुसि, पर लफ़्ज़ पोपटनि जियां उॾामी विया हुआ। नानी, अव्हां कोन सुञातो? भला सुञाणो बि कीअं? अव्हां अॻु मूंखे ॾिठो ई नाहे। भउ आहे सुञाण खां पोइ मूं बाबति तव्हांजो रद्द अमल कहिड़ो हूंदो? हिन जो चहिरो कंहिं अणॼातल सोच में ॿुॾी वञे थो। हल्की थदड़ी हवा बरसाति जी आगाही ॾेई रही हुई। मां भागुल जो पुटु आहियां। ईअं लॻो ॼण कंहिं हुन जे जिस्म ते पूरी ताक़त सां मुतरको वहाए कढियो हुजे। उहो पूरी तरह कंबी वञे थी। उहो अहिड़ी जंग लाइ कतन तयारु न हुई। उहो सभु कुझु विसारे वेठी हुई। हिन खे यादि हो बि त सिर्फ़ु मौत। हिन खे अज़ियतनाक माज़ीअ में उछलियो वियो। भागुल हिन जी धीउ हुई, मासूम ऐं ख़ूबसूरत, जंहिंखे हिन प्यार सां वेंजारे वॾो कयो। हिन जे मथां पंहिंजूं सभु ख़ुशियूं घोरे छॾियूं हुयूं, जेका 20 वरिया अॻु घर जी चांठ ओरांगे जी निकिरी वई हुई, मोटण जा रस्ता विञाए वेठी हुई। घर में सोगवारीअ वारो माहौल पैदा थी वियो हो। पीउ त पहिरियां ई परलोक पधारे वियो हुयुसि। नंढे भाउ किथे किथे न जाचियो हुयुसि। हू सुबुह साण निकिरी जॾहिं शाम जो वरंदो हो, सफ़ूरा सवालिया नज़रुनि मां पुट ॾे निहारींदी रहंदी हुई। अम्मा, अदीअ जी का बि ख़बर न पई। पोइ सारी राति को बि न ॻाल्हाईंदो हो। हू सुबुह जो निकिरी वेंदो हो, पोइ त हुन पुछण ई छॾे ॾिनो हुयुसि। आख़िर हिकु ॾींहुं माण्हुनि जे ताननि हुन खे बि मौत जी निंड सुम्हारे छॾियो। हुन ख़ुदकुशी करे छॾी हुई। उन ॾींहुं हिन जे नेणनि जा बंद टुटी पिया हुआ। माण्हुनि सम्झो त हाणे हीअ चरी थी वेंदी, जी न सघंदी, भला कंहिंजे आसिरे ते जीअंदी। पोइ हिन केतिरा भेरा मरणु चाहियो, पर हिकु उमेद हिन खे ज़िंदगीअ तरफ़ वठी ईंदी हुई त हिन जी धीउ भागुल ज़रूरु वापसि ईंदी, पर हूअ बि न हूंदी त उहा अकेली कंहिंजे सहारे ते जीअंदी। उहो कहिड़ी बि आहे, पर हिन जी धीउ त आहे न। उहा न अचणी न आई। अॼु हुन जी निशानीअ खे ॾिसी वरी जीअण जी उमेद पैदा थी वियसि। हिन जे सालनि जी सिक छोलियूं खाए निकिरी पवे थी, मूंखे भाकुरनि में भरे छॾे थी। सारो आसमान ककरनि में ढकिजी चुको हो। बरसाति शुरू थी चुकी हुई। अच पुट,
अंदरि अचु, अॼु बारिश वसी रहंदी। मूं कमरे में नज़र फेराई, कचे गारे सां लिंबियल कुशादो कमिरो, चौधारी काठीअ जे तख़्तनि ते चीनी जेसिताईं स्टील जा थांव सेबाइतीअ सां रखियल हुआ, जन ते मिटीअ जा काफ़ी तह ॼमियल हुआ। काफ़ी अरसे खां उन्हनि खे कंहिं छुयो बि न आहे। हिकु तरफ़ क़ुरान अची चादर में वेढ़ियल, ॿिए तरफ़ खां हिकु ब्लैक एंड वाइट दौर जी तस्वीर जंहिंमें मासूम छोकिरो ऐं छोकिरी खिली रहिया हुआ। भागुल कीअं हुई? ख़ुशि त हुई न? मूंखे यादि कंदी आहे। पुछंदे हुन जे चहिरे ते ख़ुशीअ जूं रेखाऊं उभरी अचनि थियूं, ॼण अहिड़ी ख़ुशी इनखे काफ़ी वक़्त खां पोइ मिली हुजे, जंहिं लाइ आस लॻाए उहा मौत सां लड़ंदी आई आहे। अम्मा हिन दुनिया में नाहे रही नानी। हिकु दफ़ो ॿीहर सारो माहौल सोगवार थी वियो। ॿाहिरि गजगोड़ सां तेज़ मींहुं वसी रहियो हो। मुंहिंजा नेण कुझु ॻोल्हे रहिया हुआ। हा नानी, हूअ तोखे तमामु घणो यादि कंदी हुई। हूअ बि त सभु कुझु हिते छॾी वई हुई। प्यार कंदड़ माउ, मासूम भाउ जेको हिन खे अधी अधी करे पुकारींदो रहंदो। कई सुहाना ख्वाब जेके हिन घर सां लॻाए रखिया हुआ। भाउ जी शादी कराईंदी, हुनखे मेहंदी हणंदी, मोड़ ॿधंदी, लाॾा ॻाईंदी। इंसान अख जे अटकाव में छा न विञाए वेहे थो। माउ, पीउ, भाइर, भेनरूं, मिट माइट ऐं उन्हनि सां गुज़ारियल वक़्तु, उन धरतीअ टुकड़े जी सुगंध जंहिं ते हू जनम वठे थो, सभु कुझु त विसारे वेहे थो। वरण वारा पंहिंजा सभु रस्ता बंदि करे वेहे थो। पोइ वरी जॾहिं उतां बि नाकाम थिए थो, ज़िंदगीअ जे हेॾे सफ़र में भटकंदे भटकंदे मौत भीड़ो थिए थो। उन जी कहाणी ख़तम थी वञे थी। नानी, यादूं बि इंसानी वजूद खे उॾोहीअ जियां खाईंदियूं रहंदियूं आहिनि। जंहिं ॾींहुं अमां ज़िंदगीअ लाइ मौत सां लड़ी रही हुई, उन ॾींहुं उहा ॻाढ़े वॻे खे भाकुर में भरे घणी देरि ताईं रोंदी रही हुई। इंसानु आस निरास जे विच में रहंदो आहे। जंहिं उमेद सां ही ॻाढ़ो वॻो तव्हां मामा जी कुंवार लाइ ठहिरायो हो, उहा आस अणपूरी रहिजी वई हुई। अमां उन ॾींहुं जंहिं आस सां वॻो खयो हो, पर उहा बि पाई न सघी हुई। मुंहिंजे लफ़्ज़नि हिन जे अंदर में हलचल मचाए छॾी हुई। उहो वक़्तु शनास हुई, मुंहिंजे लफ़्ज़नि खे सम्झी वई हुई। हुन जे अखियुनि मां ॻोढ़ा मुसलसल वही रहिया हुआ। नानी, अमां तोखे बि यादि ईंदी हुई। उहो पंहिंजे टुटल वजूद खे वराई वराई मुड़ी रही हुई। हिन जा लफ़्ज़ गूंगा थी विया हुआ। चरिया, तूं कहिड़ा सवाल खणी वेठो आहीं? औलाद बि कंहिंखां विसरंदी आहे। खणी उहो केॾी बि अरड़ी ऐं अभागी छो न हुजे, पर उहा माउ जे जिस्म जो हिसो हूंदी आहे। धीअरूं त माउनि जूं राज़दार ऐं हमख़याल हूंदियूं आहिनि, पर उनखे मां विसारे बि कीअं थी सघां। उन ॾींहुं त मूं पंहिंजो सभु कुझु विञाए छॾियो हो। भागुल जे हलियो वञण खां पोइ भाणस बि पाण खे मौत जे हवाले कयो। बाक़ी मुंहिंजे लाइ केरु बचियो जंहिंजे आधार ते जीअं बसि उहा ई आस हुयमि, भागुल ज़रूरु भेरो भञंदी। तूं न आस जी बि तार टोड़े छॾी आहे। हाणे त ज़िंदा रहण लाइ को सबबु बि कोन्हे रहियो। हिन जी आवाज़ में सदा हुई, दर्द हो, शिकायत हुई। घड़ीअ खनि मुंहिंजे जिस्म मां सीसराटियूं निकिरी वियूं। ॻोढ़ा रोके न सघियुसि, सोचुनि में ॿुॾी वियुसि। हिन काइनात में इंसान खे जीअण लाइ केतिरी न वॾी क़ीमत चुकाइणी पवे थी। इंसान जीअण लाइ पाण सां केॾा वॾा धोखा करे थो। तंहिंजे बावजूद बि ज़िंदगीअ जी हिकिड़ी ख़्वाहिश बि रास न थींदी आहे। नानी, अमां पंहिंजा सभु रस्ता विञाए वेठी हुई। जॾहिं उहो बि छॾे वियुसि त हिन चवाणी उहा ॾाढी दिलि शिकस्ता थी चुकी हुई। पंहिंजो पाण खे ख़तमु करण जो फ़ैसिलो कयो हुआईं, पर मुंहिंजे मुबहम जिस्म हुनखे मरण न ॾिनो। पोइ हुन कई भेरा वरण जो सोचियो, पर अंदर जी अना ऐं ख़ौफ़ हिन खे वरण ई न ॾिनो। पोइ हूअ रोज़ु मरंदी रही। यादुनि जा सिज उभरंदा ऐं लहंदा रहिया। नेठि मौत जे हिकु झटके हिन जी कहाणी ख़तमु करे छॾी। बसि कर पुट, बसि कर।
मां ज़िंदह लाश आहियां, मूं में वधीक ॿुधण जी कुवत नाहे रही। मूं दर ॾांहुं निहारियो, बारिश अञा बि जारी हुई। ऊंदा राति जी चुगली हणी रही हुई। ऊंदहि राति जी चुगली हणी रही हुई। नानी, मां जॾहिं हेॾां अची रहियो हुयुसि न, हिकु ख़ौफ़ मूंखे बार बार अची रहियो हो। जे तूं बि ज़िंदह न हूंदीअ त मां ही ॻाढ़ो वॻो हुन भोगना जे सफ़र में किथे किथे रुलाईंदुसि। अमां जी हिकिड़ी ऐं आख़िरी ख़्वाहिश बि अणपूरी रहिजी वेंदी। मूं हिन खे भाकुर मां आज़ादु कयो। हुन जो कमज़ोर जिस्म खट ते किरी पियो, जंहिंमें का बि चुरपुर न हुई। हथनि में ॻाढ़ो वॻो मज़बूतीअ सां पकड़ियल हो।